दादू मां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सदा चरण तेल जी क़ीमतुनि में कयल हथरातू गाटी टोड़ वाध अमेरिका ऐं इसराइल पारां ईरान मथां मड़ियल जंग ख़िलाफ़ अवामी तहरीक पारां अल्लामा आया काज़ी लाइब्रेरी खां पियादल मार्च कंदा हथनि में बैनर्स ऐं परचम वफ़ाक़ी हुकूमत ऐं सूबाई हुकूमत ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदा दादू प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कंदे इन मौक़े ते अवामी तहरीक ज़िले दादू जे सदर एडवोकेट नजीबुर रहमान महस गुलण भंड मुमताज़ भंड एडवोकेट दादू दाद मोहम्मद मक्सी आतिफ मल्हा लाल बख्श बिरोही याकूब कोसो करम रुस्तमाणी इन ख़िताब कंदे चयो त हुक्मराननि जी अवाम दुश्मन पॉलिसी पेट्रोल जी क़ीमतुनि में वाध ऐं आलमी साम्राजी क़ुवतुनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई हुन चयो त हुक्मराननि जंग जो बहानो बणाए पेट्रोल ऐं डीज़ल जी क़ीमतुनि में वाध करे ग़रीब अवाम जो जीअं जंजाल करे छॾियो आहे हीउ रुॻो क़ीमतुनि में वाध न आहे पर ग़रीब अवाम जे मुआशी क़त्लेआम आहे जंहिंखे ख़ुदकुशी ते मजबूर करे छॾियो आहे जो त असांजा हुक्मरान रुॻो बहाना ॻोल्हे अवाम जो रत चूसण जा माहिर आहिनि वफ़ाक़ी ऐं सिंध सरकार पारां सब्सिडी जे नाले ते रुॻो अवाम खे बेवकूफ़ बणाए पियो वञे मोटरसाइकिल सवारनि लाइ नाम निहाद 2000 रुपयनि जी सब्सिडी हिकु मज़ाक खां वधीक कुझु बि न आहे जॾहिं त महांगाई जो तूफ़ान हज़ारे रुपया अवाम जे खीसे मां कढी चुको आहे अवामी तहरीक जे अॻवाननि मुतालबो कयो त पेट्रोलियम मसनूआत जी क़ीमतुनि में कयल ज़ालमाना वाध खे फौरी तौर ते वापसि वरितो वञे।